छो आयो आहीं पोढ़ा? पुट जी मुलाकात करण लाइ आयो आहियां साईं। तुंहिंजे पुट जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। उनखे छॾाए वञ त भलो अथई, न त जेल जी हवा खाराईंदासीं। साहब तव्हां छॾियोसि त मां पंहिंजे पुट खे वठी वञा। बालाज खान खे चई मल्हार खे छॾाए। तुंहिंजे चवण सां कोन आज़ाद थींदो। वञ वञी पुट सां मिल। मल्हार पुट, पुलिस तोसां विढ़ी त नाहे न? अबा पुलिस जो कम आहे विढ़ण। तव्हां मुंहिंजे करे बालाज खान ॾे विया हो छा? हा मल्हार, बालाज खान चयो आहे त मां मल्हार खे छॾाईंदुसि। बालाज खान इंसानियत जो दुश्मन आहे अबा। तव्हां हुन ॾे छो विया हुआ? ऐं मुंहिंजी आज़ादी जे लाइ तव्हां हुनखे छो चयो? ॿियो केरु आहे असांजो बालाज खान खां सवाइ मल्हार? नूरला तो ही त अकुल वारो आहीं, बाक़ी ही तो वारो पुट चरियो आहे। सरदार बालाज खान राज़ी आहे तॾहिं त तव्हां ज़िंदा आहियो। सरदार बालाज खान रुठल रहियो त ख़तम, ॼण तव्हां पैदा ई कोन थिया हुयो। भले तुंहिंजो बालाज खान असां सां परतल हुजे, पर पाण हुन सां रुठल हूं। नाहे असांखे बालाज खान जी महिरबानी जी ज़रूरत। तुंहिंजा पीर ज़ोर आहिनि मल्हार, जो तोखे मुंहिंजे लाकब खां परे रखियो अथऊं, न त तोखे पंहिंजे लाकब जे दरवाज़े सां उतो टंगे छॾियां हा। वस वारे जो तूं वाठो आ। सूबेदार खे चओ त मूंसां हिकु राति रुगो तोखे गॾु करे हल लाहे छॾींदुसि आहे। जेकॾहिं तो सुबुह जो सिज ॾिठो, मल्हार खे तूं नूरल जो पुट न चइजांइ। मल्हार ही छा आहे पुट? हिते बि तोखे झेड़ो झेड़ो आहे। पुट जेकॾहिं तुंहिंजो इहो रवैयो रहियो न त पुलिस तोखे कोन छॾींदी। भले मूंखे पुलिस गोलियूं हणी छॾे अबा, पर बालाज जी बैयत कोन कबी। तव्हांखे मां बि रोकिया थो त बालाज खान जे हथां मूंखे आज़ादी कोन थी खपे। भुल आहे तुंहिंजी, तोखे आज़ादी न मौत मिलणो आहे। मां मारींदुसि तोखे, मां तुंहिंजो मौत आहियां, मौत। बस बस ॾिठाणो आहे तव्हांजे चङे मुड़ियो उतां कोन्हे। जे वरल खान जो पुट मरी वियो त हुनजे खून जी फायर तो ते कढींदुसि। ऐं तूं बि कन खोले ॿुधी छॾ, चर्च में चालान करे छॾींदोसि। पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झी? साहब ये ॿई मथे जा सूर आहिनि। जेको बि मुड़ुस माण्हू थियण जी कोशिश कंदो उन ते एफआईआर दाख़िल करे छॾियोसि। जेल मोकिले छॾींदोमांसि, वरी जेल कमायो।